बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन मेरी सिरा प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं है लैला निसार। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु सियासी मैदान तमामु गरम लॻो पियो आहे। ही हफ़्तो सियासत जे लाइ तमामु अजीब सो रहियो आहे। अजीब सो त न चऊं पर सियासत में जेकी गर्मा गर्मी आहे उहा थोड़ी इंटेंसिफाई थी वई आहे। पर हिते असांखे विसारणु न खपे त लखे माण्हू करोड़े माण्हू जेके ही ॿोॾि आई हुई जून जे महीने में उन्हनि करोड़नि माण्हुनि खे मुतासिर कयो आहे ऐं हिन वक़्तु ताईं खोड़ माण्हू जेके आहिनि उहे दर बदर लॻा पिया आहिनि। हा असीं इन ॻाल्हि खां इनकार नथा करे सघूं त इमदादी सरगर्मियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि, चाहे उहे सिहत सां जुड़ियल हुजनि या खाधे पीते जे हवाले सां हुजनि, राशन जे हवाले सां हुजनि, उहे सरगर्मियूं जारी आहिनि सिंध हुकूमत जे पारां। पर उन बावजूद बि असीं हर ॾींहुं ॾिसूं पिया ख़बरुनि में या पाण विटनेस बि कयूं था त जेके बीमारियूं आहिनि नाज़रीन उन्हनि ते अञा ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे ऐं उनजो जेको सबबु आहे अॼु असीं उन ते बि ॻाल्हि कंदासीं त उहो सबबु छा आहे आख़िर। छा साफ़ पीअण जो पाणी उते माण्हुनि वटि कोन आहे, उन सबबु कहिड़ियूं बीमारियूं पैदा थियनि पियूं। ऐं ॿिए तरफ़ हिन वक़्तु ताईं जेको ॿोॾि जी जेके मुतासिर थियल आहिनि ॿोॾि मुतासिर उन्हनि जे लाइ रिहेबिलिटेशन ऐं रिलीफ जो स्टेटस छा आहे। अव्हांखे ख़बर आहे त हिन ई हफ़्ते ॿ ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत इहो अनाउंस करे छॾियो आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम कंपनी उन्हनि हीअ अनाउंस करे छॾी आहे त ॿोॾि मुतासिरनि जा जेके जेके घर मुकमल तौर तबाह थिया आहिनि उन्हनि जे लाइ हुननि कुझु रक़म जो ऐलान कयो आहे। यानी ओवरऑल जेकी असीं जेकी 24 ज़िलनि में 7,81,329 घर मुकमल तौर ते नाज़रीन तबाह थिया आहिनि त उन्हनि जे लाइ जेको आहे रक़म जो ऐलान कयो आहे। सो ॿोॾि सबबु 10,79,638 घरनि खे जिज़वी नुक़सानु पहुतो आहे ऐं ॿोॾि मुतासिरनि खे घरनि जी तामीर ऐं मरमत में मदद फ़राहम करण जे लाइ क़िस्त जेकी आहे जेकी रक़म जी क़िस्त हूंदी उहा क़िस्तवार जारी कई वेंदी। सो ही जेके उन जा नंबर्स आहिनि उहे मां तव्हां सां शेयर करे थी वठां त उन्हनि जे मनसूबे ते सिंध हुकूमत 330 अरब रुपया ख़र्च करणु वञे पई। यानी हुननि जा जेके ड्रथल घर आहिनि उन्हनि खे उहा रक़म मुहैया कई वेंदी। जेके मामूली मुतासिर थियल घर आहिनि उन्हनि जे लाइ 1 लख रुपए जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त मुकमल तौरु मुतासिर थियल जेके घर आहिनि उन्हनि खे 3 लख रुपया ॾिना वेंदा। पर यादि रहे त उहा जेकी रक़म आहे उहा क़िस्तनि में जारी थींदी। सो बहरहाल असांखे कुझु महिमान अहिड़ा बि जॉइन कंदा जंहिंसां असीं रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। पर फ़िलहाल जेको जेके बीमारियूं आहिनि ज़ाब्तो न अची सघियो आहे। हर ॾींहुं असीं ॾिसूं था त मुख़्तलिफ़ नंबर्स था अचनि त कॾहिं 10 माण्हुनि जी डेथ थी वई, कॾहिं 6 माण्हुनि जी डेथ थी वई, हर ॾींहुं असां वटि हिकिड़ो नंबर अचे पियो। सो उन हवाले सां ॾिसी ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं साफ़ पाणी, छा पीअण जो साफ़ पाणी मौजूदु न आहे लोअर सिंध में, ऐं ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके इन कॉज़ ते कमु करे रहियूं आहिनि। सो मां महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां पई। मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे अली मंसूर ज़ैदी साहब जेके चेयरमैन आहिनि मापसी हिकु कंपनी आहे जेका तमामु एक्टिव रहे थी साफ़ पाणी मुहैया करण में, ऐं उन्हनि हिन ॿोॾि में जेको आहे तमामु सुठो कमु कयो आहे। कीअं हुननि साफ़ पाणी माण्हुनि ताईं पहुँचाइण यकीनी बनाया है, इहो असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अस्सलाम वालेकुम अली मंसूर साहब, बहुत शुक्रिया कि आपने हमें टाइम दिया इस अहम मौजू पे बात करने के लिए। ॿिए तरफ़ असांखे जॉइन कयो आहे वन एंड ओनली डॉक्टर जुमन बाहुटो साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ही यकीनन तव्हां असांखे जॉइन कंदा रहो पिया ऐं तव्हां सां बि असीं ॻाल्हि कंदासीं त हाणे व्हाट्स द सिचुएशन। छो त लास्ट टाइम जॾहिं असां तव्हां सां ॻाल्हि कई हुईसीं यू सीम वेरी पॉज़िटिव। छा हिन भेरे बि तव्हां वटि जेके आहिनि पॉज़िटिव ख़बरूं आहिनि या न, या तव्हां सां ॻाल्हाइण खां बाद में ख़बर पवंदी। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे CM साहब जा सलाहकार आहिनि, एडवाइज़र टू CM आहिनि नवाब अली वसाण साहब। उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम नवाब साहब, थैंक यू फॉर योर टाइम। महिरबानी तव्हांजी बि। सो तमामु महिमाननि जी इजाज़त खां असीं शुरूआति कयूं था नवाब अली वसाण साहब सां। नवाब साहब असीं ही ख़ुसूसी पंहिंजो सेगमेंट रखियो आहे त रिहैब ऐं रिलीफ जो स्टेटस छा आहे हिन वक़्तु। सियासी चलो उहा गर्मा गर्मी त अलॻि लॻी पई आहे, पर हिकु तरफ़ असांखे विसारणु न खपे त कुझु करोड़े माण्हू हिन वक़्तु ताईं मुतासिर आहिनि। कुझु पंहिंजे घरनि में बि वापसि वञनि पिया। हुकूमत दावा करे पई त उन्हनि खे वापसि वञण जो अव्हां किरायो बि मुहैया कयो पिया, ऐं हाणे तव्हां ही घरनि हवाले जेको ऐलान कयो आहे त छा वाक़ई में वक़्ताइता जेको आहे रक़म तव्हां माण्हुनि ताईं पहुचाइण में कामयाबु थी सघंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां सुठे टाइम ते असांखे वरितो। हिन वक़्तु छा आहे त सिंध गवर्नमेंट जी जेकी पॉलिसी आहे उहा तव्हां पाण वाज़ियो करे छॾी, ऐं असीं चाहियूं था त जेको आहे सो हर उन ग़रीब माण्हूअ जो जेको नुक़सानु थियो आहे या जंहिंजो घर किरियो आहे या जंहिंखे थोरो घर खे नुक़सानु थियो आहे, उनजे लाइ असां कैटेगरियूं रखियूं आहिनि पैसनि जूं, ऐं
उन में असीं कोशिशि कयूं था त घर बि उन्हनि खे ठाराए ॾींदासीं काथे। ईअं छा आहे त सॼे सिंध में इहे पूरे 24 ज़िलनि में तबाही आहे, सभ खां वॾी तबाही ख़ैरपुर में आहे, त उनजे करे असीं पुॼी न सघंदासीं। त असां चाहियूं था त उतां जा माण्हू ख़ुदि सिंध गवर्नमेंट उन्हनि खे पैसा ॾे ऐं हू पंहिंजा घर ठाहिनि उन्हनि खे बहितर खां बहितर तरीक़े सां। त उन में असीं हर लिहाज़ खां कोशिशि कंदासीं त उन्हनि वटि जेको बि पैसो किस्तनि में वञे ऐं उहे घरनि जी स्टार्ट वठनि। ऐं उनखां पोइ असांजी इहा बि कोशिशि आहे त जेके ॿाराड़ीअ जे घरनि शहरनि जे घर में माशाल्लाह शहरनि मां त पाणी निकिरी वियो, सिटीज़ मां तक़रीबन निकिरी वियो आहे। ॿाराड़ीअ में अञा कुझु इलाइक़नि में आहे जेकी असांजी कोशिशि आहे सिंध गवर्नमेंट तमामु सम्झो न पिया त असल जेको मसलो आहे उहो हिन वक़्तु इहो ई आहे त पाणी हिन वक़्तु ताईं नेकाल न थियो आहे। खैरपुर नाथन शाह जा 8 वार्ड्स हिन वक़्तु ताईं पाणीअ हेठि आहिनि। असल मसलो त इहो ई आहे। ख़ैर ही जेके तव्हां अनाउंसमेंट्स कयूं आहिनि पीपल्स हाउसिंग स्कीम जी ॻाल्हि कयूं त इहो सुठो हिकिड़ी अनाउंसमेंट तव्हां वक़्ताइते तौर ते कई आहे, पर हिन जेको असल जेन्युइन मसलो आहे उहो कॾहिं ख़तमु थींदो मुकमल तौर ते, या जे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे तव्हां पाणी निकाल न पिया करे सघो? उन में इहो आहे त असांखे ज़ाहिर ई आहे उहो बलोच जेको दादू में पाणी आहे जो मेड़ जी तव्हां ॻाल्हि कई, उहो छा आहे त ॿिए सूबे खां आयो आहे। ही त हितां जो ख़ैरपुर जा ॿियनि ज़िलनि में उतां जी बरसाति, उतां जो फ्लड जेको उतां जो ई पाणी आहे। उहो पाणी तक़रीबन निकिरे पियो ऐं निकिरी वञण में असां कोशिशि कई आहे त उतां निकिरी वञे ऐं उहो इंशाअल्लाह मूंखे लॻे थो त 15 खां 20 महीने जे अंदरि अंदरि सॼो पाणी जेको जाती आहे महीने जे अंदरि ऐं कोशिशि नसीब आहे निकिरी वेंदो। ऐं असीं उन्हनि खे माण्हुनि खे असीं पूरो कोशिशि कंदासीं त उन्हनि जो जेको राइट आहे, उन्हनि जो जेको हक़ आहे, जेको उनजो नुक़सानु थियो आहे सिंध गवर्नमेंट उन्हनि खे भरींदी। ऐं बिलावल साहब जो ख़ासि हुकुम आहे, आसिफ अली ज़रदारी साहब जो ख़ासि हुकुम आहे, सिंध गवर्नमेंट जो ख़ासि आहे त असीं उन्हनि खे ज़ाहिर ई आहे ही कंहिंजे तरफ़ां कोन, अलाह जे तरफ़ां जेको अच्छा महीने जे अंदरि तव्हां ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई, महीने जे अंदरि जेको आहे पाणी निकाल थी वेंदो। मूंखे यकीन आहे अलाह ते ऐं असांजी कोशिशि भरपूर अंदाज़ सां आहे ऐं 100% असांजी कोशिशि हले पई। असीं चाहियूं था त कणिक जो हेॾो वॾो रेट असां रखियो आहे त माण्हू कणिक जो फ़ाइदो वठनि ऐं कणिक बि पोखनि। ऐं असांजी इहा कोशिशि आहे त कणिक जी फसल जो असां सुठो उपज वठी सघूं। ठीकु नवाब साहब, असां सां लाइन ते ई रहिजो। अच्छा, जिते जिते पाणी बीठो आहे उनजे सबबु नवाब साहब हिन वक़्तु ताईं तमामु जेके बीमारियूं आहिनि उहे वधी चुकियूं आहिनि, वेक्टर बॉर्न डिसीज़िस बि जंहिंमें शामिल आहिनि। असां सां डीजी हेल्थ साहब बि ज़ूम जे ज़रिए वीडियो लिंक जे ज़रिए मां ॿुधायां त जेकी तव्हां ॻाल्हि कई त बीमारी वधी चुकियूं आहिनि, असांजी इन ते सभ ते नज़र आहे। असांजी हर उन इलाइक़े में उते कैंप लॻल आहिनि, डिस्पेंसरियूं लॻल आहिनि, मेडिसन फ्री आहे, दवाऊं फ्री आहिनि, हिते NGO जूं सिंध गवर्नमेंट तरफ़ां आहिनि, आगा खान जे तरफ़ां आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां आहिनि। पर अवांखे न पियो लॻे त उहे मख़सूस स्पॉट्स आहिनि तव्हांजा चूंडियल, न पई छॾे इन करे त बिलावल साहब जी ख़ासि नज़र आहे। बिल्कुलु उहो तव्हां सही फरमाए रहिया आहियो, पर उहे मख़सूस स्पॉट्स आहिनि चूंडियल जिते तव्हां कैंप्स वग़ैरह हयूं आहिनि। ज़ाहिर आहे उते हर माण्हू त न वेठल आहे। हिन वक़्तु ताईं बि मेड़ जा तव्हां कुझु इलाइक़ा ॾिसी वठो या KN शाह जा, उते पाणी हुजण बावजूदि बि ॿार असीं रोज़ाना ॾिसूं था त हू बोट्स जे ज़रिए न स्कूल्स जी तरफ़ वञनि था, त पाणी त मौजूदु आहे ऐं बीमारियूं बि आहिनि नवाब साहब। सो बहरहाल उते ज़रूरी आहे, मूंखे इहो तव्हां सही था चओ ऐं इहो आहे इहे, पर हाणे पाणी ॾिसो न, पाणी जीअं निकिरे थो उन्हनि इलाइक़नि मां असीं उते बहितर कंदा था वञूं। असीं बाक़ाइदे जिते पाणी जो थोरो अञा इशू आहे, असांजा उते टेंट कैंप लॻल आहिनि, जेके स्कूल हलनि था, हॉस्पिटल्स डिस्पेंसरियूं हलनि थियूं ऐं हर लिहाज़ खां हर बीमारी जो असीं डॉक्टर ड्यूटियूं शिफ्टनि में आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट बिल्कुलु हाई अलर्ट आहे। इन करे अलर्ट आहे उहा यानी वञे पई सिंध जो माण्हू जिते जिते कैंप्स लॻल आहिनि जो नुक़सान जो थियो आहे सिंध जे माण्हुनि जो। ऐं हिन वक़्तु सिंध जो माण्हू सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेकी हुनखे हले पई, ॾिसे पई ऐं गहरी नज़र आहे असांजी पार्टी जी, सिंध गवर्नमेंट बिल्कुलु हुजण बि खपे छो त ही हालात अहिड़ा आहिनि, जल्दी थी सघे कढूं ऐं इलाही निकिरी वियो आहे क्राइसिस मां। ऐं 30% आहे जेको असांजे लाइ इंशाअल्लाह मूंखे अल्लाह ते रब ते यकीन आहे त जल्दी असीं इन क्राइसिस खे पार करे वेंदासीं। ठीकु आहे। अञा कुझु ॿिया बि सवाल मुंहिंजे ज़हन में अचनि था, पर इहो करण खां अॻु में डीजी हेल्थ साहब जी तरफ़ वञणु चाहींदसि। डॉक्टर जुमन, तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि त नवाब साहब चवनि पिया त जेके जिते कैंप्स लॻल आहिनि उते उन्हनि जी गहरी नज़र आहे, पर हेल्थ मिनिस्टर साहिबा पाण इहो स्टेटमेंट ॾिनो, हुननि पाण इहा वाज़े करे छॾी आहे ॻाल्हि त जेके ॿोन मुतासिर इलाइक़नि में हॉस्पिटल्स आहिनि उते उन्हनि खे हिकिड़ी हिकिड़ी बेड ते 3 मरीज़ एडजस्ट करणा पिया पवनि, हालत बुरी आहे।
तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ॾिसो, असांखे इन पूरे तनाज़ुर खे ॾिसणो पवंदो त ही जेका वॾी आफ़त आई उन में असां जूं 1082 हेल्थ फैसिलिटीज़ पाणी में अची वियूं ऐं 7.3 मिलियन माण्हू सिंध जा डिस्प्लेस थिया पंहिंजे घरनि खां। ऐं उन में हेल्थ डिपार्टमेंट मैडम मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहब जा इहे डायरेक्टिव्स हुया। इनिशियली असांजे लाइ ॿ वॾा चैलेंज हुया त एॾे वॾे पॉपुलेशन जेका डिस्प्लेस थी आहे उन ताईं असां पहुचूं ऐं असां उन्हनि खे क्वालिटी जूं मेडिसिन्स ॾियूं, वैक्सीन ॾियूं। त उन पूरे पीरियड में असां जे हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां अॼु ॾींहुं ताईं 1 जुलाई खां वठी 23,000 खां वधीक फिक्स्ड ऐं मोबाइल कैंप्स लॻायूं वयूं आहिनि त जीअं असां उन्हनि खे जेको आहे सो दवाऊं मुहैया करे सघूं ऐं उनखे ॿियूं जेके हेल्थ सर्विसिस आहिनि ख़ासि तौर ते फोकस जेको हुयो हामला औरतुनि जो, ॿारनि जो ऐं असांजा ओल्ड एज जेके बुज़ुर्ग हुया जंहिंजी पॉपुलेशन 60 ऐं 65 खां मथे हुई, त उन में सिंध गवर्नमेंट ऐं हेल्थ डिपार्टमेंट जो जेको रेस्पॉन्स आहे सभिनी पार्टनर सां गॾु जंहिंमें आर्म फोर्सिस, पुलिस, रेंजर्स, नेवल फोर्सिस, ॿिया पार्टनर्स असांजा, उन्हनि एतिरो त शानदार किरदारु अदा कयो आहे जो तव्हां ॾिसंदो त सिंध में को मेजर आउटब्रेक न थियो आहे हेॾे वॾे डिज़ास्टर खां। इहो सिंध हेल्थ डिपार्टमेंट जी जेका कारकर्दगी आहे। असीं ॾिसूं पिया डीजी साहब त माण्हू गैस्ट्रो जे सबबु उन्हनि जूं डेथ्स थी रहियूं आहिनि। हे मुख़्तलिफ़ वेक्टर्स ऑफ डिजीज़ेस अञा ताईं एग्जिस्ट कनि पिया। तव्हां 3 ॾींहंनि जूं अख़बारूं, पंहिंजूं अख़बारूं तव्हां ॾिसो त तव्हांखे गैस्ट्रो में को बि डेथ नज़र न ईंदो ऐं उहा सॼी असां वटि डेटा आहे। ऐं हिन वक़्त ताईं ही ख़बरूं हलनि पियूं त जेको आहे बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, या त पोइ तव्हां मीडिया खे हिन शइ जे लाइ प्रॉपरली गाइड करे वठो त अहिड़ी ॻाल्हि कोन आहे, छो त असीं रोज़ नंबर जेके इहे कोट थियनि पिया त 10 माण्हू हयाती विञाए वेठा या हिकु ॿार ॾींहुं किथां जेको आहे हुनजी डेथ थी वई कंहिं बीमारी सबबु। ॾिसो, जेकॾहिं असां अंदाज़े ते या अज़म्पशन ते ॻाल्हाईंदासीं त उन जो असां ही फैक्ट्स आहिनि। रोज़ाना मीडिया ही ख़बरूं ॾिए पई, चाहे असां पंहिंजे चैनल जी ॻाल्हि कयूं या मुख़्तलिफ़ चैनल जी ॻाल्हि कयूं। तव्हां 3 ॾींहंनि जी अख़बार ॾिसो, सभु अख़बारूं ॾिसो, तव्हांखे किथे बि इहो नज़र न ईंदो त मां मञा थो त छो जो हेॾो डिज़ास्टर जॾहिं ईंदो त बीमारियुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। इहो हिकिड़ो नेचुरल आहे एॾे वॾे डिज़ास्टर में, पर उन जे बावजूदि किथे बि तव्हां ॾिसो त का आउटब्रेक जेको नज़र अचे उहो किथे बि कोन थो थिए। हा, हेॾो सारो आहे हेल्थ फैसिलिटीज़ जेके असांजूं पाणी हेठि अची वियूं ऐं हिन वक़्तु जेके मेजर जेके इशू आहिनि जेका सिंध गवर्नमेंट जेका पॉलिसी ॾिनी आहे ऐं उन लाइ असां कयूं पिया, मलेरिया जे केसिस में इज़ाफ़ो थियो आहे, कराची में डेंगी जे केसिस में इज़ाफ़ो थियो आहे, बिल्कुलु उनमें का हक़ीक़त आहे। पर उन जे बावजूदि 1 जुलाई खां वठी 4.4 मिलियन ताईं असांजो हेल्थ डिपार्टमेंट पार्टनर्स या असांजा ॿिया अदारा जेके आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुची चुका आहिनि, उनखे दवा ॾिनी वई आहे। हिन वक़्तु बि असांजी इहा नज़र आहे त असां जेको आहे सो बिल्कुलु इहो नथा चऊं त असां बिल्कुलु सेफ आहियूं, छो जो हिन वक़्तु पाणी जो फ्लो घटि थी वियो आहे, पर पाणी हिन वक़्तु जंहिंखे असां स्टेगनेंट वाटर चऊं था। पाणी त हिकु ॿियो सवाल उभरे पियो मुंहिंजे ज़हन में, डॉक्टर जुमन, असीं तव्हां कंटिन्यू कंदासीं त साफ़ पाणी असां सां गॾु जेको आहे अली मंसूर साहब बि मौजूदु आहिनि जेके चेयरमैन आहिनि मावज़ी पाकिस्तान जा। उहो साफ़ पाणी मुहैया करण में वॾो उन्हनि बोर्ड हालतनि में वॾो किरदार निभाया है। अली मंसूर साहब, आपकी तरफ मैं आना चाहूँगी। आपने बड़ा कंट्रीब्यूट किया है, हमने आपको विटनेस भी किया कि आप साफ़ पानी जो है वो मुहैया करे थे लोअर सिंध में। सबसे पहले तो आप ये बताएं कि आपने वहाँ पर जाके क्या हालत देखी? अगर हम इसको सेगमेंट में डिवाइड करें और हम फेज़ वाइज करें, इस पूरे जो सानिया हुआ है, इट्स अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है। पहले हमारा जो वहाँ पे राशन था, खुश राशन, लोगों के पास जो पानी आया तो लोग थे, बच्चे थे, ख़वातीन थी, उनके पास खाने को नहीं था। यहाँ से हमने फ्लड रिलीफ के लिए गुड्स गए, यहाँ ट्रक्स गए, जो कि आपको पता है वैसे ही पाकिस्तान जो कौम है वो गिविंग में बहुत वर्ल्ड में आगे पहचानी जाती है। लेकिन अनफॉर्चुनेटली जो अफेक्टेड लोग हैं, जो एक स्टैट्स आए थे, वो 3.5 करोड़ लोग हैं। हम यहाँ से 1 लाख राशन 2 लाख कितना भेज सकते हैं, और वो भी हमें कंटिन्यूस बेस पे भेजना है। अगर हम एक बैग किसी फैमिली को देते हैं 15 दिन महीने बाद, तो उसको दोबारा वो चाहिए। अच्छा, अब हुआ ये कि शुरू में 2 महीने 3 महीने 4 महीने लोगों में था, जज्बे भी थे, मेरी फैमिली मेम्बर्स, मेरे फ्रेंड्स, जानने वाले, सबको गिविंग, सब ने डोनेशन किया। लेकिन डेफिनेटली वो कुछ टाइम तक तो हुआ, उसके बाद वो फेड अवे होना शुरू हो गया, क्योंकि लोगों का एक वसाइल, लोगों के भी अपने एक वसाइल हैं। अब जो फेज़ आएगा, अब डेफिनेटली वो उन लोगों को वो ज़रूरत भी है,
कुछ इलाकों तक शुरू में जहाँ पे रोड्स थी वहाँ ट्रक जा सकते थे, कुछ ऐसी जगह हो गई, जैकबाबाद हो गया जहाँ पे बिल्कुल ही निज़ाम ही नहीं था, वहाँ पे हमें हेलीकॉप्टर्स के थ्रू या हमें प्लेन्स के थ्रू यहाँ से ट्रांसपोर्ट करना पड़ा गुड्स, फोर्सेस के साथ मिलके जो वहाँ गई, वहाँ पे डिस्ट्रीब्यूट किया गया। इसके साथ पानी वहाँ खड़ा हुआ था। पानी जब खड़ा हुआ था, लोगों के लिए मसाइल ऑलरेडी, जो उसमें लोग हैं मवेशी, उनके लोग पानी पी रहे हैं, उनको गैस्ट्रो की प्रॉब्लम्स हो रही थी, वहीं पे जो है उसी को यूटिलाइज, वो 4 लाख से ज़्यादा तो हमारे मवेशी मर चुके हैं। एग्जैक्टली। जो अब फेज़ है, जो सबसे क्रिटिकल फेज़ है, वो ये फेज़ है कि इनको अब रिहैबिलिटेट कैसे किया जाए। मसला ये, जैसे मैं बहुत अरसे से बलूचिस्तान सिंध में काम कर रहा हूँ, तो बलूचिस्तान सिंध में डायनामिक्स ये हैं कि लोग अपनी जगह नहीं छोड़ना चाहते, उनकी सेंटिमेंटल वैल्यूज़ हैं। बलूचिस्तान में अगर आप ट्रैवल करें तो वहाँ पे डिफरेंट पैचेस में गांव हैं, और वो जैसे सिंध, पंजाब या KPK में देखेंगे वैसे गाँव नहीं है। वहाँ पे 10 घरों का एक गाँव है, फिर आप जाएंगे 5 किलोमीटर, वहाँ 5 घर है, वो एक गाँव है। वो छोड़ देती हैं वहाँ पर, वो जगह तो अपनी छोड़ेंगे नहीं। वहाँ पे उनका जो पूरा क्रॉप थी वो तो तबाह हुई, उनकी मशीनरी थी, उनके मवेशी हो गए, तो वो बैक टू स्क्वायर वन आगे ज़ीरो पे खड़े हुए हैं। अब उनको रिहैबिलिटेट करना सिर्फ उनके मकानात बना के देना नहीं, उनको वो मवेशी भी प्रोवाइड करें, आप उनको वो इक्विपमेंट प्रोवाइड करें। जी, मवेशियों के लिए भी लास्ट टाइम जब हमारे साथ थे नवाब हसन साहब, तो उन्होंने कहा था कि वो उसके लिए भी आवाम को जो है वो पैसा मुहैया करने जा रहे हैं। अगर नवाब साहब हैं हमारे साथ लाइन पे तो वो यकीनन सुन रहे होंगे। जी, कंटिन्यू कीजिएगा। तो वो बहुत एक इम्पॉर्टेंट, क्योंकि बहुत सारे लोग जिसमें हमारे हारी होते हैं वो डेट के अंदर होते हैं, वो जो अपनी क्रॉपिंग करते हैं वो बहुत उधार लेते हैं, वहाँ पे लोकल लोग उससे उधार लेके वो अपनी क्रॉप करते हैं। क्रॉप जब यील्ड होती है तो उससे वो प्रॉफिट भी रखते हैं अपना, जिससे वो पेट पालेंगे 6 महीने तक। तो आपकी क्या कंट्रीब्यूशन रही, क्योंकि साफ पानी हमने देखा, साफ पानी नहीं था, जिसकी वजह से बहुत सारी बीमारियां जो जन्म ले रही थी, गंदा पानी पीने पे लोग मजबूर थे। बाकायदा ये फुटेजेस पढ़ी, हमने खुद जाके विटनेस भी ये किया। तो आप कैसे मदद कर रहे थे? शुरू में तो यहाँ से पेट बॉटल्स गई, लोगों ने, हमने ट्रांसपोर्ट की। अच्छा। लेकिन वो हमें लग रहा था कि ये सस्टेनेबल नहीं है, क्योंकि नंबर 1 एक तो वो जो नीड है वहाँ पे वो ज़्यादा है, दूसरी पोल्यूशन वाइज है, वो प्लास्टिक जो जा रही है वो जाएगी कहाँ? जब वो पेट बॉटल यूज़ होगी तो वो थ्रो अवे होगी, वो पोल्यूशन क्रिएट करेगी। तो हमने आइडेंटिफाई करना शुरू किए ऐसे एरियाज़ जहाँ पे 1000 टेंट्स हैं, या ITP कैंप्स ऐसे जहाँ पे सखर में हो गया, वहाँ पे हम उनको एक सेंट्रलाइज अल्ट्रा फिल्ट्रेशन सिस्टम लगा के दे दें, ताकि लोग वहाँ से वो साफ़ पानी पिएँ, उसको इस्तेमाल करें, उनको बीमारी नहीं हो, गैस्ट्रो की प्रॉब्लम्स नहीं हो। तो वी स्टार्टेड आइडेंटिफाइंग दैट। और उसके साथ साथ जो हमारा राशन था, ड्राई राशन, हम कंटिन्यूसली अभी भी हम वो भेज रहे हैं। अब उस फेज़ में आएंगे, हम उनको लकड़ी के, बैम्बू के जो घर हैं वो स्ट्रक्चर दे रहे हैं बना के, सीमेंट दे रहे हैं उनको, क्योंकि वो लोग जो हैं बेसिकली कच्चे मकानों में रहते हैं, तो उनको जो अगर वो सीमेंट या बजरी दे दी जाए तो वो उससे अपना घर बना लेंगे, वो वापस जाके वो दे आर इक्विप्ड टू डू दैट एंड दे विल बी एबल टू कम बैक। आप दे रहे हैं? या हम अब वो भी सीमेंट भी दे रहे हैं और इस तरह की चीजें। खैरपुर में हमने काफ़ी शुरू किया है कि हम जी अब ये इनको सीमेंट बजरियों के दे के, और उनको, ताकि वो उनकी जो कच्ची दीवारें हैं वो फिर उसको अपने मकानात बना सकें उसमें। ठीक है। तो सिंध हुकूमत ने ये जो अभी ऐलान किया है 3-3 लाख का और 1-1 लाख का, आपको लगता है कि ये इनफ है और इससे लोग बड़ी हद तक फ़ायदा उठा सकते हैं? बिल्कुल, मतलब डैमेज तो बहुत बड़ा है, लेकिन सिंध हुकूमत भी डेफिनेटली इन्वॉल्व है, डिफरेंट NGOs भी इन्वॉल्व रही हैं इसमें, बहुत मैसिव स्केल पे डैमेज है। बस सिर्फ होना ये चाहिए कि इट शुड बी सिस्टमैटिक, हैप हैज़र्ड ना, कि जैसे हमने देखा शुरू में एक गांव था, उसमें 4 दफ़ा राशन पहुंच गया, उसके थोड़ा आगे जाए वहाँ गांव में राशन नहीं पहुंचा। इट हैज़ टू बी ऑन बोर्ड। सिंध गवर्नमेंट शुड टेक ऑन बोर्ड डिफरेंट NGOs, फिलैंथ्रोपिस्ट्स के, उनके साथ एक मैकेनिज्म डिज़ाइन किया जाए। ये जो रकम भी अभी इन्होंने घरों के लिए जारी की है, वो भी मुख्तलिफ NGOs की मदद, वर्ल्ड बैंक भी जिसमें शामिल है और मुख्तलिफ जो है NGOs भी शामिल है। नवाब साहब भी हमारे साथ लाइन पे मौजूद है, जगह लाइन पे मौजूद हैं। नवाब साहब, कुछ इन ही हवाले से सवाल मुझे जहन में अचे पियो, तो असां लास्ट टाइम जॾहिं असां सां गॾु हुयो, असीं इन ही टॉपिक ते ॻाल्हायूं पिया, रिहेबिलिटेशन रिलीफ ते, त तव्हां चयो हुयो त मवेशियुनि जे लाइ, चौपाए माल जे लाइ बि जेको आहे अव्हां अलॻि रक़म जी अनाउंसमेंट करण वारा आहियो, त ही रक़म त मखसूस सिर्फ़ घर जे लाइ, त छा अञा ॿी रक़म जो भी ऐलान सिंध हुकूमत में आवाम एक्सपेक्ट करे? जी ॾिसो, असां हुन में पूरी डिटेल वठूं पिया, डिटेल कुछ इलाही तक़रीबन डिटेल असां वटि अची वई आहे। अञा कुछ चऊं था त असली माण्हुनि वटि वञूं, जेकी ग़रीब माण्हुनि जंहिंजो नुक़सान थियो आहे, माल मवेशी जंहिंजो असीं उन्हनि ताईं पहुचण था चाहियूं। तव्हां कीअं मेक श्योर कंदा? ही जेको सैलाब हुयो, फ्लड हो, हिकिड़ी साइड खां जेको आहे सुनाई हर तरफ़ आहे। असांजी कोशिशि इहा आहे त असां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचूं जेके बिल्कुलु बेसहारा, बेपहुच, घर किरी पियो, जंहिंजी मेन बकरी गऊ मरी वई, उन्हनि ताईं असां उन्हनि जी असां रक़म मुहैया करे ॾियूं। असांजी पूरी कोशिशि आहे। हिन वक़्त ते असीं माल मवेशी जा बि इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट उन्हनि खे पैसा ॾींदी, कलेक्ट कयूं पिया। जेकी हक़ीक़त आहे, असीं चऊं था त अहिड़ा माण्हू न अची वञनि जेके जंहिंजो को नुक़सान न थिए, उहे न वठी वञनि। असांखे को
सिंध गवर्नमेंट फिक्र इन ॻाल्हि जो आहे त ॿिया न वठी वञनि, असीं ओरिजिनल माण्हुनि ताईं पहुचूं पिया। ऐं उहो नवाब साहब तव्हां कीअं मेक श्योर कंदा, तव्हां इहो कीअं यकीनी बनाईंदा? ख़बर पई त ही ग़लति तरीक़े सां चए त पैसा वरिता आहिनि, उन्हनि खे असीं कानून जे कटरे में लाहींदासीं ऐं उन्हनि खे न छॾींदासीं। असीं चाहियूं था त हक़दारनि खे हक़ मिले ऐं जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो जेको चवणु आहे त असीं उनखे इनशाअल्लाह बाए तकमील तक पहुचाईंदासीं, हक़दारनि खे हक़ मिले। अच्छा, हिन जो तरीक़ेकार छा हूंदो? छा माण्हुनि खे तव्हां बैंक अकाउंट्स जे ज़रिए जेको आहे पैसा करण वारा आहियो मुहैया? हाँ, उहो असीं बैंक अकाउंट जे थ्रू बि कंदासीं। असीं इनकम सपोर्ट जे थ्रू जेको शहीद बीबी हाउस जेको शहीद बीबी जे जेके मंथली जेके पैसा मिलनि था पंहिंजो उन्हनि जे थ्रू कयूं था। असीं 4-5 तरफ़नि खां ॾिसूं था त काथों ईज़ी थींदो जेको असीं उन्हनि ताईं पैसा उन्हनि ग़रीबनि ताईं पहुचायूं ऐं हक़दारनि खे हक़ मिले ऐं उन्हनि ताईं पहुचायूं। ऐं इनशाअल्लाह 3 लख तमामु वॾा पैसा आहिनि ऐं उन्हनि खे इनशाअल्लाह उन्हनि मां बहितरी ईंदी। ऐं ज़ाहिर आहे को अञा वधीक घर ठाहिणु चाहे थो पंहिंजा विझी को हुन में घर वधीक ठाहे सघे थो। हिकिड़ी त इहा लिमिट आहे न, जेकॾहिं असां ॾियूं त पोइ उनजो घर न ठही सघे या उन लाइ का मुश्किलात अचे। पर नवाब साहब, उन बावजूद बि असीं ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जारी आहिनि, जिते जिते ॿोॾि मुतासिरनि जी वार न पई थिए त हू उते एहतजाज जे लाइ निकिरी बीहनि पिया। त छा अव्हां इन शइ ते रिसर्च कई आहे? असीं त ही 2-3 ॾींहं जी ॻाल्हि आहे, नौशरो फिरोज़ हुजे, मेहड़ हुजे, जिते माण्हू बीह करे जेको एहतजाज करणु शुरू थी वञनि पिया त उन्हनि जी वार न थी वई आहे। खैर, लापतो मुनक़ता थी वियो आहे। ॾिसो न, मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में हर ज़िले में को न को मिनिस्टर मुक़ररु आहे। हर ज़िले में को न को सिंध गवर्नमेंट पहिरियों दफ़ो न पाकिस्तान में, न पंजाब में आहे, न KPK में आहे, न बलोचिस्तान में। सिंध गवर्नमेंट जो कमाल आहे, बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब जो कमाल आहे जेको हर मिनिस्टर जी हर बिल्कुल ज़ाहिर आहे अवाम त तव्हां मां जेको आहे कम ई एक्सपेक्ट कंदी, जॾहिं तव्हां कमु कंदव तॾहिं ई माण्हुनि जी ज़ाहिर आहे दिलि बि खटे सघंदा। तव्हां दुरुस्त फरमाए रहिया आहियो। ऐं तव्हां पीपल्स पार्टी जो मंशूर ई ख़ुदि इहो आहे त रोटी, कपिड़ो ऐं मकान, त ज़ाहिर आहे हू तव्हां मां इहे शयूं त वाक़ई में एक्सपेक्ट कंदा। बहरहाल ॾिसणो पवंदो त हीअ रक़म जेको आहे केतिरो फास्ट माण्हुनि ताईं पहुचे पई ऐं उन मां छा नतीजो निकिरे पियो ऐं अव्हां यकीनी कीअं बणायो पिया। तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे, छो त हिन सरी सूरतयाल में मौक़िया परस्तनि माण्हुनि जो बि असीं हाल ॾिसी छॾियोसीं त के जेको आहे थैलीअ जा रेट्स वधाए छॾिया, के सब्ज़ियुनि जूं क़ीमतूं वधाए छॾियूं। त असीं इहो ॾिसंदासीं ईंदड़ ॾींहंनि में तव्हां मेक श्योर कीअं करणु वञो पिया त जेके असल हक़दार आहिनि उन्हनि ताईं हीअ रक़म पहुचे पई या न। डीजी साहब, तव्हांजी तरफ़ां हुजणु चाहींदसि, तव्हां थोरा स्टैट्स असां सां शेयर करे छॾियो त केतिरियूं मोबाइल कैम्प्स जेके आहिनि हिन वक़्तु एक्टिव आहिनि। छा तव्हां बि मेक श्योर कयो पिया जिते जिते अव्हां पुॼी न पिया सघो ऐं उहे बीमार आहिनि, या कुझु जीअं असीं इहे पोएं महीने जी रिपोर्ट आहे सितंबर जी त 6.5 लख जेके औरतूं आहिनि उहे प्रेग्नेंट हुयूं जंहिंजी अक्टूबर में डिलीवरी एक्सपेक्टेड हुई। इन समूरी सूरत हाल जेका थोड़ी क्योस वारी लॻे भई, कीअं मैनेज कयो हेल्थ मिनिस्ट्री या हेल्थ डिपार्टमेंट? ॾिसो, ही इम्पोर्टेंट तव्हां सवाल पुछो आहे। मां पहिरीं बि तव्हांखे ॿुधायो त असांजी हर वक़्तु कोशिशि आहे त असां उन ताईं पहुचूं। हिन में असां कीअं ताईं कामयाबु थिया आहे। असां जूं कल्ह 267 कैंप्स लॻियूं आहिनि ऐं उन में असांजी हेल्थ डिपार्टमेंट जी टोटल जेके कैंप्स आहिनि 23,000 खां मथे लॻियूं आहिनि। ऐं असांजी हिन वक़्तु इहा पॉलिसी आहे त फिक्स्ड कैंप असां जूं जेके आहिनि उन मां असां मोबाइल कैंप्स जो अंगु वधाईंदा था वञूं त जीअं असां सभिनी ताईं पहुची सघूं। जेका तव्हां प्रेग्नेंट लेडीज़ जी ॻाल्हि कई त असां वटि असांजो पंहिंजो डिपार्टमेंट आहे लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम, उन सभिनी कैंप्स में वञी असेसमेंट कई। असां वटि 10,000 प्रेग्नेंट वूमेन रजिस्टर्ड आहिनि, उन्हनि जी पूरी लाइन लिस्ट मौजूदु आहे। उन्हनि जेको 10,000 लेडी प्रेग्नेंट वूमेन में असां 9,000 खे TT जी वैक्सीन करे चुका आहियूं त जीअं उहे पाण ऐं उन जा ॼमंदड़ ॿार टेटेनस खां जेको आहे सो महफ़ूज़ रहनि। उन सां गॾोगॾु उन्हनि में अवेयरनेस जा सेशन थियनि था, जेके असांजी लेडी हेल्थ वर्कर्स उहे हर खेमे में वञी उन्हनि खे ॼाण अवेयरनेस ॾियनि थियूं त जीअं उहे पंहिंजो ख़्यालु रखे सघनि। ऐं जेकॾहिं को उन में को सीरियस या को कॉम्प्लिकेशन जेकॾहिं महसूसु थिए थो त असां उनखे फौरी तौर ते जेको आहे सो एम्बुलेंस जे ज़रिए पंहिंजी वेझे जेका हेल्थ फैसिलिटी आहे उन ताईं असां पहुचायूं था। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्त ताईं असांजी कैंप्स में जेके IDP कैंप्स आहिनि उन्हनि में 563 असांजूं डिलीवरी थी चुकियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो जेके हेल्थ सेशन कया आहिनि उहे बि जेके आहिनि से असांजा 50,000 खां वधीक असां हेल्थ सेशन करे उन्हनि खे अवेयरनेस टेंट में वञी, स्कूल में वञी, कॉलेजिस में वञी, रोड्स ते वञी असां इहो ॾेई चुका आहियूं। ऐं इन जो असांखे तमामु घणो फ़ाइदो पियो आहे, जंहिंजे करे असांजी जेका
प्रियॉरिटी भी आहे त इन में मोस्ट जेको असांजो वल्नरेबल पॉपुलेशन आहे डिस्प्लेस पॉपुलेशन में उहा इहा आहे प्रेग्नेंट वुमेन ऐं असांजा ॿार ठीक सो उन में तव्हां 23 ॾिसंदो जी न सिर्फ़ु जी 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 कंटिन्यू कजो त उन में मां ॿी तव्हां सां ॻाल्हि कंदो हलां जी त न सिर्फ़ु असांजे मिनिस्टर हेल्थ ऐं सेक्रेटरी साहब जी इहा पॉलिसी आहे त असां उन्हनि ताईं पहुचूं पर उन सां गॾोगॾु असांखे इंटरनेशनल अदारा उहे इंटरनेशनल NGOs जेके सिंध में कमु करनि थियूं पाकिस्तान में कमु करनि थियूं ऐं इंटरनेशनली उहे सिंध ते उन्हनि जी नज़र आहे ऐं उन्हनि जेको आहे सो सिंध जो जेको हेल्थ जो कंपोनेंट आहे उन्हनि जी साराह कई आहे अच्छा त सिंध हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजो रोल प्ले कयो आहे जी त पोइ हेल्थ मिनिस्टर साहिबा जी छा स्टेटमेंट हुई त मुतासिर इलाइक़नि में जेको आहे हिकु बेड ते असांखे टे मरीज़ एडजस्ट करणा पवनि पिया जॾहिं त मोबाइल कैंप्स बि अवेलेबल आहिनि ॾिसो इन जो न इहा तव्हां एक्सेप्ट कयो था मैडम ॻाल्हि त ईअं आहे न छो त इहा 2-3 ॾींहं अॻु जी पोएं हफ़्ते जी ख़बर आहे ॾिसो जी न ॾिसो कंहिं बि अस्पताल में जेकॾहिं तव्हां जेको फिनोमेना चेंज थियो आहे त माण्हू जेके डिस्प्लेस थिया आहिनि उहे इन्हनि जेके रोड्स स्कूल सां गॾोगॾु शहरनि ॾांहुं बि मुंतक़िल थिया ऐं सही शहरनि ॾांहुं मुंतक़िल थियण जे करे असांजूं जेके तालका हॉस्पिटलूं ऐं असांजूं जेके ज़िले जूं अस्पतालूं आहिनि उन्हनि ते मरीज़नि जो तइदादु वधियो आहे ऐं सही इन खे त असां पॉज़िटिव वठणु खपे त उन्हनि हेल्थ फैसिलिटीज़ मरीज़नि जे सही वधण जे बावजूदि उन्हनि खे मैनेज कयो आहे ऐं इहो वक़्ती तौर ते कॾहिं कॾहिं सिचुएशन थींदी आहे जेकॾहिं पेशेंट वधंदा आहिनि त उन्हनि खे मैनेज कबो आहे इन में असांखे जेको आहे सो या उन अदारनि जी उन हेल्थ फैसिलिटी ते न बिल्कुलु तव्हांखे त जेको आहे असीं साराहींदा ई रहंदा आहियूं जेको ऐं सुठो जेकॾहिं हू कमु हूंदो आहे इलाज गवर्नमेंट जी डिमेंड न सुठी करणु अनाउंसमेंट थिए पई सिहत खाते पारां उन्हनि खे साराहियो वेंदो आहे पर यकीनन ही जेकी हॉस्पिटल वारी सूरत हाल आहे त हिकिड़े बेड ते टे मरीज़ इहा डॉक्टर जुमन साहब आई एम सॉरी टू से थोरी पुराणी ॻाल्हि आहे त जेको आहे हीअ असीं ॾिसंदा आया आहियूं शुरू खां वठी करे सरकारी अस्पतालुनि खणी हाणे ही सूरत हाल अहिड़ी आहे यकीनन हिन वक़्तु हर इदारो एक्टिव लॻो पियो आहे त उन हवाले सां चलो असांखे सहूलियतूं नज़र अची पियूं वञनि पर तव्हांजी ॻाल्हि बि दुरुस्त आहे त प्रेशर यकीनन अस्पतालनि ते तमामु घणो वधियो आहे त सुठी ॻाल्हि आहे जेको बि अमलो उते एक्टिव आहे त तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे पर अगेन कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके फिक्स थियण जी तमामु घणी ज़रूरत आहे सो बहरहाल साफ़ पानी ते ईंदसि तव्हां वटि अली मंसूर साहब के जो है साफ़ पानी क्यों नहीं है सही हमारे सिंध में आपको नज़र आया जब आप गए अपना जो है ये कंट्रीब्यूट करने लोगों की मदद करने तो उस वक्त जो है पानी तो वो उस वक्त ख़राब ही पी रहे थे बिल्कुल पानी अनफॉर्चुनेटली बहुत बड़ा मसला है क्योंकि वहाँ पे कोई ऐसा मैकेनिज़्म या कोई ऐसे सिस्टम नहीं है वो पहले भी जो लोग थे गांव के आरओ प्लांट्स की भी आप कुछ बात कर रहे थे बिल्कुल आरओ प्लांट्स मसला ये है कि आरओ प्लांट्स जब हम लगाते हैं तो उसकी मेंटेनेंस उसकी मैकेनिज़्म उसकी रनिंग कॉस्ट वो एक डिफरेंट इट्स कॉम्प्लिकेटेड यू नो हम जितने भी कोस्टल बेल्ट पे हम जितने लगाते हैं तो वहाँ हम यूजुअली पानी हमें मीठा मिलता है तो हमारा अल्ट्रा फिल्ट्रेशन सिस्टम्स होता है विच इज़ ईजी टू मैनेज ईजी टू मेंटेन क्योंकि लगाना इज़ वन पार्ट उसको मेंटेन करना उसको सस्टेन करना इज़ द सेकंड पार्ट जो सिंधरू में सुनने गए डेफिनेटली पानी में इतना खड़ा हुआ था उन लोगों के पास वैसे ही वो जो उनके जो कुएँ होते हैं जो वो जिससे वो निकाल रहे होते हैं या उनके हैंड पंप्स लगे हुए होते हैं जिससे वो ड्रेन आउट पानी कर रहे होते हैं उसको कच्चा पानी भी कहते हैं वो कंटामिनेशन में होता है डेफिनेटली उसमें बहुत सारी ऐसी कंटामिनेशंस हैं जिसमें हम हेपेटाइटिस भी देखते हैं उसमें गैस्ट्रो का प्रॉब्लम बहुत कॉमन है इस तरह की चीज़ें वहाँ एसोसिएटेड हैं जब पानी खड़ा हुआ तो उसी में उनके मवेशी भी थे उसी में वो लोग अनफॉर्चुनेटली वॉशरूम भी उसी में बिकॉज ऑफ पानी तो वो बीमारियों से हुई उनके पास कोई और ऑप्शन नहीं था उसमें इतनी मिट्टी वाला पानी था वो तो हमें डेफिनेटली उसको एक सेंट्रलाइज सिस्टम हर पॉकेट्स में बनाना लाजमी है ताकि वो लोग उससे पानी उसको क्लीन कर सकें और पी सकें वरना प्रॉब्लम्स इसको और कॉम्प्लिकेटेड होंगी विद रिस्पेक्ट टू हेल्थ बहुत शुक्रिया आपका अली मंसूर साहब डीजी हेल्थ साहब असां सां गॾु मौजूदु डॉक्टर जुमन तव्हांजी बि वॾी महिरबानी त तव्हां तमामु सुठियूं ख़बरूं असां सां शेयर कयूं त 23,000 कैंप स्टैट्स वग़ैरह बि शेयर कया त उहे आहिनि ऐं जिते तव्हां ख़ीमनि में औरतुनि खे जेको आहे अवेयरनेस सेशन्स बि ॾियो पिया तमामु सुठी इहा तव्हां ॻाल्हि कई ऐं हिन वक़्त ताईं तव्हां चयो त 563 डिलीवरीज़ जेके आहिनि उहे थी चुकियूं आहिनि ऐं ॿिए तरफ़ नवाब असान साहब बि असां सां मौजूदु आहे नवाब साहब तव्हांजी बि महिरबानी ऐं पर जेकॾहिं तव्हां फाइनल कॉमेंट्स जेको आहे ॾियणु चाहियो नवाब साहब जेकॾहिं असां सां लाइन ते मौजूदु आहिनि त प्लीज़ ऐड करे वठिजो हाँ जी इन में जेकी तव्हां ॻाल्हि कई त जेकी हॉस्पिटल जी जेके हिक हिक बेड ते टे माण्हुनि जी ॻाल्हि कई ज़ाहिर ई आहे ये पूरे सिंध में हर इलाइक़े में हर गलीअ में
एतिरियूं हॉस्पिटल त आहिनि तमामु घणियूं, पर हाणे हेॾी माण्हुनि जो रेशियो आहे, ज़ाहिर आहे कॾहिं 2-3 ॾींहंनि लाइ असांखे थोरी तकलीफ़ थी, पर असां उन्हनि जूं न नवाब साहब सॉरी मां तव्हां सां बि डिसएग्री कंदसि, इहा हिन सूरत हाल जी ॻाल्हि कोन्हे का, ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। असीं हूअं बि सिविल हॉस्पिटल तव्हां कंहिं में बि हलिया वञो, उते हाइजीन जो एॾो इशू हूंदो आहे सर, ऐं उते हिकु बेड ते 3 मरीज़ पिया हूंदा आहिनि, या कुझु मरीज़ बिल्कुलु ई ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि। उनमें मेन मसलो असांजे लाइ इहो हूंदो आहे त जिते अचानक का शइ थिए न उनजे लाइ प्रॉब्लम। हा ही चलो असीं हिन शइ खे जस्टिफाई करे सघिजे पियो। दुनिया में ईअं आहे, पाकिस्तान में ईअं आहे त अच्छा जॾहिं इमरजेंसी में 2-2 ट्रिप अची वेंदा आहिनि उनमें कोई इशू न आहे। पर हाणे जेको पाणी जी तव्हां ॻाल्हि कई त असांजे सिंध में घणनि इलाइक़नि में सैंको हिकिड़ी बीमारी हेपेटाइटिस A, B, C इन पाणीअ जे करे पाणीअ जो जर जेको तमामु हेठि थी वियो। हाणे हिन पाणीअ खां पोइ पाणी जो जर जेको आहे मथे अची वियो आहे। पाणी मूंखे जेको लॻे पियो, जेको असांजी घणनि सां ॻाल्हि थी आहे त पाणी जेको आहे सो हाणे पाणीअ में थोरी चेंजिंग अची वई आहे, पाणी थोरो बहितर थियो आहे। तो हाणे उन में असांजी कोशिशि, असां RO प्लांट इलाही, मूं त 8-10 ख़ैरपुर में लॻाया, 15 के लॻाया, ऐं ज़ाहिर सिंध में बि लॻाया आहिनि, थर में त 400-500-600 RO प्लांट लॻा, ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते जिते पाणी खारो आहे उते कयूं पिया। पर हिन वक़्तु असांखे सख़्तु ज़रूरत आहे। असां हिन वक़्तु जेको आहे 60,000 खां वधीक टेस्ट ॾेई चुका आहियूं। जंहिं महिल मां ख़ैरपुर जी ॻाल्हि कयां त 60,000 खां वधीक ॾेई चुका आहियूं। असां अलाए केतिरा हज़ारनि जी तइदाद में राशन ॾेई चुका आहियूं, अलाए केतिरा मच्छरदानियूं लखनि जी तइदाद में ॾेई चुका आहियूं पूरे सिंध में। असां कोशिशि पूरी आहे। जी जी उन ॻाल्हि खां इनकार कोन्हे त इमदादी सरगर्मियूं जारी कोन आहिनि, उहे बिल्कुलु आहिनि, पर जेके रूट लेवल ते मसला आहिनि उन्हनि जो हल थियणु तमामु ज़रूरी आहे। उनखे लाभ मिलंदो, इन जे करे त असीं चाहियूं था त हर उन माण्हूअ खे असीं हर उहा फैसिलिटीज़ ॾियूं जेकी चारा तकलीफ़ में 2-3 महीना गुज़ारिया आहिनि। ऐं इहे ज़ाहिर आहे अलाह जे तरफ़ां आहे, ऐं असीं पूरे सिंध में तव्हांजे तवसुल सां अपील कंदासीं। इंशाअल्लाह असीं तव्हांखे अकेलो कोन छॾींदासीं, असीं तव्हां सां गॾु हूंदासीं। सिंध गवर्नमेंट तव्हां सां गॾु हूंदी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी तव्हां सां गॾु हूंदी, ऐं असीं सही बिल्कुलु हिकु आसरो, हिकु उमेद में माण्हू जी ज़िंदगी जेको आहे नवाब साहब तब्दील करे छॾींदो आहे। माल मवेशी जूं हुजनि, पाणीअ जूं हुजनि, घर घरनि जूं हुजनि, ओके दैट्स वंडरफुल। असीं इंशाअल्लाह सभु हल कंदासीं। ठीकु आहे, ऐं इहो असीं ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं नवाब साहब त तव्हां इहो यकीनी कीअं बढ़ायो पिया। सो महिरबानी तव्हांजी, तव्हां तमामु महिमाननि जी, त तव्हां टाइम कढियो ऐं असांखे रिहेबिलिटेशन ऐं रिलीफ जे हवाले सां आगाह कयो त कहिड़ियूं कहिड़ियूं इमदादी सरगर्मियूं जेके आहिनि जारी आहिनि, ऐं सिंध हुकूमत असीं ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं। हिननि रक़म जो त ऐलान करे छॾियो आहे ड्रथल घरनि जे लाइ, पर हाणे ॾिसूं था त इहा शइ ई यकीनी कीअं बढ़ाइनि पिया, छा माण्हुनि ताईं पहुचे बि पई या न। सो अगेन तमामु टिनी महिमाननि जी महिरबानी। हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, ऐं ब्रेक खां पोइ तव्हां ॿुधो हूंदो वज़ीर आज़म साहब या नाणे वारे वज़ीर हिकु स्टेटमेंट ॾींदा रहंदा आहिनि, जॾहिं खां ॿोॾ आई आहे त ही मौसमियाती तब्दीली जे नतीजे में बि थियो आहे। त मौसमियाती तब्दीली सभ खां वॾो चैलेंज आहे, हू इहो बि चवंदा आहिनि त हिन जे पोयां छा कारण आहिनि। असां सां हिकु महिमान गॾु हूंदो, हुन सां ॻाल्हि ॿोल थींदी, पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।